अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दी इन्वेस्टिगेटर में भलीकार मां तव्हांजो मेज़बान ज़ाहिद खोखर। अॼु बि असां ॻाल्हाईंदासीं सिंध यूनिवर्सिटीअ जे ज़मीनुनि ते थींदड़ कब्ज़नि जे हवाले सां। ऐं असांजी इहा कोशिशि हूंदी इहो सिंध जो इदारो जेको असांजो पंहिंजो इदारो जंहिंखे असां ओन था कयूं, उन जी ज़मीन सां जेका वेधन थी आहे, जेका उते कब्ज़ाखोरी थी आहे, उन बाबति हर शइ अपडेट कई वञे। ऐं अॼु बि उन जे हवाले सां कुझु तव्हांखे वधीक आगाही ॾींदासीं। जेका अंधेर नगरी मतिलबु हिकिड़ा सोच ऐं तवक़ो खां वधीक जेके मामला आहिनि उहे साम्हूं अचनि पिया। रोज़ु रोज़ु नवां इंकशाफ़ थियनि पिया ऐं ख़बर पई त कहिड़े तरीक़े सां सिंध यूनिवर्सिटी जी ज़मीनुनि खे तीनवाल कयो वञे थो। उहे जेके ऑफिसर, उहे जेके अमलदार सिंध यूनिवर्सिटीअ जा या जामशोरे ज़िले जी इंतिज़ामिया हुजे या जामशोरे ज़िले जी पुलिस हुजे, उन जी मिली भगत सां इहो सॼो कारोबार हले पियो ऐं उनखे रोकण वारो केरु कोन्हे को। जेका ॿी ॻाल्हि ॿुधाईंदासीं त 450 एकड़ ज़मीन जेका आहे सिंध यूनिवर्सिटी जी, उन ते मच्छीअ जा तलाउ क़ाइमु थी विया आहिनि। कराची वाह जे भरिसां उहा सिंध यूनिवर्सिटी जी ज़मीन आहे ऐं उते सालनि खां उहे मच्छीअ जा तलाउ क़ाइमु थियल आहिनि ऐं उतां जेका आमदनी मिले थी, उन आमदनीअ जो जेको अधु हिसो आहे उहो उन यूनिवर्सिटी जे अमलदार जे खीसे में वञे थो। हींअर कुझु ॾींहं पहिरें जेको ज़रिए ॿुधायो आहे त इन तलावनि जी मद में हिकु नई जेका न्यू गाॾी आहे उहा बि उनखे तोहफ़े तौर ते ॾिनी वई आहे। हूअं त ॻाल्हि दावाऊं कई वञनि थियूं त जेके कंहिं बि क़िस्म जी गैर क़ानूनी अदावत थियणु न ॾिनी वेंदी ऐं सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जे तरफ़ां या इहे असां वटि ख़बरूं बि साम्हूं ईंदियूं रहियूं आहिनि। पर हेॾा 450 जेकर गज़ ते नज़र पए थी त 450 एकड़ ते नज़र नथी पवे। हिकिड़ो त इहो मामिलो आहे। ॿियो जेको मामिलो इहो आहे त हिन वक़्तु जेको मोटरवे ठहे पियो, मोटरवे वारो जेको रूट आहे, उते बि मुख़्तलिफ़ माण्हुनि खे अकोमोडेट करण जी कोशिशि कई पई वञे। उते बि मुख़्तलिफ़ जेके हुकूमती अहम शख़्सियतूं आहिनि उन्हनि खे अकोमोडेट करण जी कोशिशि कई थी वञे। 100 एकड़ ज़मीन जेका आहे उहा उन्हनि खे ॾिनी थी वञे यूसुफ कोट जे भरिसां। ऐं ॿियो बि हिकिड़ो ॿुधायो वञे थो त हुकूमती धुर जो जेको चूंडियल नुमाइंदो आहे, उन जो फ्रंट मैन, उनखे बि को कुमी बिल्डर नालो था ॿुधाइनि, उनखे बि 100 एकड़ ज़मीन ॾिनी वई आहे। इहा सिंध यूनिवर्सिटी जी ज़मीन आहे, सिंध जी ज़मीन आहे, या सिंध जे माण्हुनि जी ज़मीन आहे। ईअं ई अकोमोडेट करण जे लाइ ॾिनी वञे थी, मुख़्तलिफ़ मनसूबा शुरू कया वञनि था। इहे सभु मामला आहिनि। ॿियो हिकिड़ो ठेकेदार साहिबु जेको आहे उहो नालो हुनजो साम्हूं आयो आहे, आरई साहिबु, नदीम आरई। उन जे भाउ जे तरफ़ां बि इहा कोशिशि कई वई ऐं कुझु इशू मीडिया में बि उथियो। उनखां पोइ मामिलो थोरो रुकियो आहे, पर इहो रुकजंदो न, छो त जेको ठेकेदार नदीम आरई आहे उहो त सिंध यूनिवर्सिटीअ जे आला ऑफिसरनि अमलदारनि जो मुक़ररी बदिलियूं कराए थो। हुकूमती अहम शख़्सियतूं नदीम आरई वटि हाज़िरी भरणु अचनि थियूं। उनजे करे उहो पावरफुल माण्हू शायदि जेका ईंदड़ वक़्त में सिंध यूनिवर्सिटीअ जे वाइस चांसलरशिप वारो मामिलो बि उन जी राय ऐं उन जी मंज़ूरीअ सां ई शायदि अमल में अचे। जेके हिन वक़्त ताईं मोबिलाइज़ेशन हले पई, राब्ता हलनि पिया, जेको असांजे ज़रिए ॿुधायो आहे। इहे सभु मामला सिंध यूनिवर्सिटी जी जेका बाउंड्री आहे उहा बग़ैर ठेके जे, जेको कॉलोनी वारी फेज़ 3 वारी, उहा बग़ैर ठेके जे उनजी भित खणाई वई। उहो टेंडर कहिड़े दिन अख़बार में ॾिनो वियो का ख़बर कोन्हे का। ॿियो जेको गवर्नर हाउस मां जेको ऑर्डर आहे फेज़ 3 जो, जंहिंखे शहीद बेनज़ीर भुट्टो हाउसिंग सोसाइटी बि चवनि था, उनजो बि उहो चवनि था उहो मशकूक आहे। गवर्नर हाउस इन क़िस्म जी का शायदि मंज़ूरी न ॾिनी। बहरहाल इहे मामला आहिनि ऐं असां हिन वक़्तु ॻाल्हाईंदासीं इन उस्ताद तंज़ीमुनि जे हवाले सां बि, सिंध यूनिवर्सिटीअ जे उस्तादनि जे हवाले सां बि अहम किरदारु अदा कंदड़ सिंध जी दानिश्वर लेखक अरफाना मलाह साहिबा। अस्सलाम वालेकुम। सिंध यूनिवर्सिटीअ जूं जेके प्रोग्राम असांजो हिन वक़्तु ही ॿियो आहे दी इन्वेस्टिगेटर जो, ऐं बार बार इहे इशूज़ त हाईलाइट थियनि था, पर इहो नालो मतिलबु इहो जेको सिंध यूनिवर्सिटी ज़मीनुनि ते कब्ज़े वारो मामिलो रुकजण जो नालो ई नथो वठे। मतिलबु हिकिड़ो अहिड़ो टूल आहे जंहिंसां हू PR बि मेंटेन कनि था, जंहिंसां पैसा बि कमाइनि था। सॼो मामिलो आहे। तव्हां इन्हनि शयुनि खे कीअं था ॾिसो? ॾिसो, असां वटि एज़ अ स्टेक होल्डर सिंध यूनिवर्सिटी जा एज़ अ मेंबर सिंडिकेट गुज़िरियल 3 सालनि खां इन खां पहिरीं बि जेके स्टेक होल्डर रहिया आहिनि उहे मुस्तक़िल सिंध यूनिवर्सिटी जे ज़मीनुनि ते कब्ज़े जे ख़िलाफ़ आवाज़ उथारींदा रहिया आहिनि। 2007 खां इहो प्रोसेस शुरू थियो हुयो। 2007 खां पहिरीं जामशोरो एॾो अहम शहर कोन हुयो जो हुनजे ज़मीनुनि जो को मुल्ह हुजे। 2007 में सिंध यूनिवर्सिटी जे ज़मीनुनि ते कब्ज़े जो जेको अमल आहे उहो शुरू थियो ऐं उन वक़्तु वाइस चांसलर मज़हर सिद्दीकी साहिबु उनजे ख़िलाफ़ एक्शन खयो। यूनिवर्सिटी जे ज़मीनुनि ते पिकेट लॻायूं वयूं ऐं यूनिवर्सिटी जे ज़मीनुनि ते जेके डिमार्केशन कयूं वयूं, पर उनजे बावजूद बि कुझु ज़मीन ते
कब्ज़ागिरी शुरू थी वई ऐं पोइ इहो अमल गुज़िरियल 10 सालनि में बजाए जो रुकिजे उहो अञा तेज़ थींदो वियो ऐं हाणे त जेका आहे सा लास्ट ईयर असां पाण सिंध यूनिवर्सिटी टीचर्स एसोसिएशन जी मां उन वक़्तु सेक्रेटरी हुयसि असां वाइस चांसलर खे गॾु वठी यूसुफ ॻूठ में जेका ज़मीन आहे सिंध यूनिवर्सिटी जी LMC जे परियां उन ते जेके कब्ज़ा थी रहिया हुआ उहे असां सॼी सूटा ऑफिसर्स एसोसिएशन एम्प्लॉइज़ एसोसिएशन वाइस चांसलर खे ॾेखारियो त ॾिसो ही कब्ज़ागिरी थी वई आहे उते मशीनूं हुयूं उते ट्रैक्टर हली रहिया सॼी रिपोर्ट असां कई ऐं उन वक़्तु वाइस चांसलर मेहराणी यूनिवर्सिटी हिन जो लम्स जो VC असां गॾु हुयो ऐं इहो अश्योर करायो वियो त CM साहिब खे लिखियो वेंदो ऐं इहे जेके बि धुरियूं कब्ज़ा करे रहियूं उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन खयो वेंदो पर हीउ जेको मामिलो आहे ज़मीनुनि ते कब्ज़े जो सॼे सिंध में इहो तमामु वॾो मामिलो आहे इहो सिर्फ़ु ख़तो किताबत सां ऐं ख़त लिखण सां या अख़बारी बयान जारी करण सां ख़तमु कोन थींदो उन लाइ जेको विल पावर खपे जेका हिमत खपे जेका ज़रूरत खपे ऐं जेका सचाई खपे ऐं इंतिज़ामिया जो पंहिंजो नीट ऐं क्लीन हुजणु खपे उहे शयूं सभई असां वटि लैकिंग आहिनि जंहिंजे करे कॾहिं कॾहिं कंहिं हिकिड़े प्लाट ते हिकिड़े 400 जे प्लाट ते हिकिड़े 500 जे प्लाट ते ॾाढी जेका आहे सा ॾेखारी वञे थी त असां प्लाटनि तां कब्ज़ो हटाए छॾियो पर ॿिए तरफ़ जॾहिं हिकु 200 400 ऐं 500 जे प्लाटनि तां कब्ज़ो हटाए ॾेखारियो वञे पियो त असां सिंध यूनिवर्सिटी जे ज़मीन जा मालिक आहियूं ऐं उनजे लाइ बीठा आहियूं पर ॿिए तरफ़ सभई हिकिड़े ज़मीनुनि ते जेको कब्ज़ो थी रहियो आहे न सिर्फ़ु उनजी का सर्वे कराई पई वञे न उनजे हवाले सां एक्शन खयो पियो वञे न ई चीफ जस्टिस खे लिखियो पियो वञे न ई CM खे लिखियो पियो वञे न ई स्पेशल सिंध यूनिवर्सिटी सिंडिकेट हिकिड़ो इंतिहाई पावरफुल इदारो आहे जंहिंमें हाई कोर्ट जो सिटिंग जज मेंबर हूंदो आहे ऐं इहो हर इदारे खे तमामु वॾो प्रिविलेज हूंदो आहे त जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता यूनिवर्सिटी जूं ज़मीनूं जंहिंजी कस्टोडियन यूनिवर्सिटी सिंडिकेट आहे वाइस चांसलर आहे रजिस्ट्रार आहे जेकॾहिं हुननि वटि का संजीदगी आहे सिंध यूनिवर्सिटी जे ज़मीनुनि जे बचाइण जे हवाले सां त सिंडिकेट जी स्पेशल मीटिंग बि घुराए सघिजे थी जंहिंजे साम्हूं सॼा अंग अखर जेके प्रेस में नथा आणे सघजनि जंहिंजे लाइ कुझु पाबंदियूं आहिनि त उहे सिंडिकेट जे साम्हूं रखी सघनि था ऐं सिंडिकेट सां मदद घुरी सघिजे थी त हीअ जेके उहे माण्हू आहिनि जिन खे सियासी बेक आहे या जेके ज़बरदस्ती कब्ज़ा करे रहिया आहिनि उन्हनि खे छॾाइण में असांजी मदद कयो पर इन क़िस्म जो बि कॾहिं को क़दम कोन खयो वियो आहे सवाइ एतिरे जे त अख़बारी बयान जारी कया वञनि था ऐं न अख़बारी बयाननि सां ज़मीन ते कब्ज़ागिरी ख़तमु थी थिए तव्हां सभिनी खे ख़बर आहे त सिंध यूनिवर्सिटी ज़मीन ते पेट्रोल पंप लॻाइण जी कोशिशि कई वई ऐं जेकॾहिं असांजा लोअर एम्प्लॉइज़ जेको असांजो सपोर्टिंग स्टाफ आहे उहो रिपोर्ट न करे हा त उहो गैर क़ानूनी पेट्रोल पंप ठही बि चुकियो हुजे हा अञा बि उते मिटी लॻी पई आहे ऐं इहे सभई शयूं असां सभई जेके स्टेक होल्डर्स आहिनि उहे मुसलसल इन जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारे रहिया आहियूं त इन्हनि ते बुनियादी तौर ते ज़मीन हिकिड़ो वाहिद असिट आहे सिंध यूनिवर्सिटी वटि हूअं त सिंध यूनिवर्सिटी इन महिल पंहिंजे पघारुनि बि मुश्किल सां मैनेज करे सघे पई हीअ हिकिड़ी अहिड़ी यूनिवर्सिटी आहे जंहिंखे तमामु घणी ज़मीन हुई ऐं उन ज़मीन खे संभाले इन असिट खे संभाले सिंध यूनिवर्सिटी हिते पंहिंजा मेडिकल कॉलेज ऐं पंहिंजा वधीक इदारा खोले सघे पई पर हर तरफ़ खां सिंध यूनिवर्सिटीअ ते ईअं हमला ऐं यलगार शुरू थी वई आहे त लॻे थो त आईंदा चंद सालनि में सिंध यूनिवर्सिटीअ खे पंहिंजा तंज़ीमी इंतिज़ामी ऐं तदरीसी शोबनि खोलण लाइ बि ज़मीन न बचंदी अरफाना साहब हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त लिखनि नथा कोशिशि नथा वठनि हिकिड़ो इहो मामिलो आहे पर ॿिए पासे जॾहिं यूनिवर्सिटी जा पंहिंजा ऑफिसर जॾहिं इन्हनि मामलनि में मुलविस हुजनि जॾहिं इल्ज़ाम लॻनि त जेको हेड ऑफ डिपार्टमेंट आहे डायरेक्टर स्टेट जो रफ़ीक बिरोही उन ते इल्ज़ाम लॻनि त हू उन्हनि कब्ज़ाखोरनि सां मिलियल आहे त पोइ कहिड़ी उमेदु कंदासीं त उहे कब्ज़ा ख़ाली करण जे लाइ का कोशिशूं वठंदा ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि आहे मां कंहिं बि हिकिड़े ऑफिसर खे इन सॼे अमल लाइ ज़िम्मेवारी नथी ॾियणु चाहियां छो जो को बि हिकिड़ो ऑफिसर मुलविस आहे या उहो उनजे ख़िलाफ़ु एक्शन खणी रहियो आहे या वाक़ई तहरुक में बचे रहियो आहे त उनजे हथ वटि तेसि ताईं कुझु न आहे जेसि ताईं इंतिज़ामिया सॼी उनखे सपोर्ट नथी करे जेकॾहिं अहिड़ा इल्ज़ाम उनजी तहक़ीक़ात बि त इंतिज़ामिया ई कराईंदी न उन ते इंतिज़ामिया वेरीफाई कंदी न त उन ते इहे इल्ज़ाम सही आहिनि या ग़लति आहिनि पर हिन महिल ताईं जेको असांजे साम्हूं फैक्ट ऐं फिगर्स आया आहिनि त जेके कब्ज़ाखोर आहिनि उहे डायरेक्ट जेके उन्हनि जा जेके पेर आहिनि कंहिं ॿिए हंधि पथा वञनि ऐं असां कंहिं बि हिकिड़े ऑफिसर खां इहा तवक़ो नथा करे सघूं त उहो पाण मुरादो उन्हनि जे साम्हूं अचे हिन में सभिनी स्टेक होल्डरनि जी इंतिज़ामिया जी सपोर्ट घुरिजे जेकॾहिं इंतिज़ामिया वटि अहिड़ा के एविडेंसिस आहिनि त बग़ैर इंक्वायरी करे कंहिं बि इदारे जे अंदरि कंहिं बि इल्ज़ाम हेठि कंहिंखे नथो हटाए सघिजे इंतिज़ामिया अॼु बि चाहे त उहा इंक्वायरी कराए सघे थी अगरि अहिड़ा उन्हनि वटि अंग अखर आहिनि त उन ते उनजे मुताबिक़ एक्शन खयो वञे
पर असां वटि को एक्शन को तहरुक कंहिं क़िस्म जो क़दम नज़र ई नथो पियो अचे। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांजे इंट्रोडक्शन में तव्हां हिकिड़ी चई त जेका यूनिवर्सिटीअ खे दीवार वारी स्कीम आहे उन जा इश्तिहार बग़ैर इश्तिहार जे कंस्ट्रक्शन कमु कराए विया, इहो मां थोरो तव्हांखे करेक्ट कंदी हलां त इन जो इश्तिहार 2016 में अख़बार में आयो, 2017 में अख़बार में आयो ऐं उन खां पोइ इन ज़मीन खे जेको आहे उन इश्तिहार मुताबिक़ ॾिनो वियो ऐं इहे जेको कमु थी रहियो आहे इहो कमु यूनिवर्सिटी जे पैसनि मां न थी रहियो आहे, पर सोसाइटी जा जेके मेंबर्स आहिनि प्राइवेट मनी आहे उन्हनि जे पैसनि मां थी रहियो आहे। ऐं इहा जेका गवर्नर वारी तव्हां ॻाल्हि कई आहे त गवर्नर इहो नोटिफिकेशन कढियो आहे या न कढियो आहे, इन में बि 42 ॾींहं सेवा एहतिजाज कयो हो ऐं सूटा ऐं सभिनी स्टेक होल्डर्स, उन खां पोइ गवर्नर एग्री थियो त इन खे अलो कयो वेंदो। ज़मीन सिंध यूनिवर्सिटी जी पंहिंजी आहे ऐं सिंध यूनिवर्सिटी जी सिंडिकेट करारदाद मंज़ूर करे उहा ज़मीन हाउसिंग स्कीम लाइ लीज़ कई, जीअं पहिरें 2 फेज़ करे चुकी आहे। त इन जे करे उहो जेको असांजा 300 एकड़ टोटल ज़मीन आहे उहो हिकिड़ो अलहदा आहे। उन खां पोइ गवर्नमेंट ऑफ सिंध अलो कयो खैरपुर यूनिवर्सिटीअ खे, जन पिणु ज़मीन वठी ऐं पंहिंजे एम्प्लॉइज़ खे लीज़ आउट कई आहे। ऐं इन खां पहिरें जेको आहे सो ज़रे यूनिवर्सिटीअ खे पिणु इजाज़त ॾिनी वई आहे त उहे कंहिं बि क़िस्म जी गवर्नमेंट ज़मीन खे फैकल्टी मेंबर्स लाइ करे सघनि था। ऐं मेहराण यूनिवर्सिटीअ पंहिंजे एम्प्लॉइज़ खे हिकु दफ़ो न पर 2 दफ़ा प्लाट्स अलाट कया आहिनि त जीअं जेके ॾोहारी एलिमेंट्स आहिनि, जेके गुंडागर्द आहिनि, उहे जेके तदरीसी इन ते ज़मीनुनि ते ऐं यूनिवर्सिटी जे इर्द गिर्द वेही रहिया आहिनि, उन्हनि जी जेका इंक्रोचमेंट आहे उनखे स्टॉप करे सघिजे। त इहा जेका हाउसिंग वारो प्रोसेस आहे उहो सिर्फ़ु सिंध यूनिवर्सिटी जे एम्प्लॉइज़ लाइ कोन थियो आहे, इनिशिएटिव सभिनी यूनिवर्सिटियुनि जे एम्प्लॉइज़ लाइ इनिशिएट कयो वियो आहे। ऐं मां इन ॻाल्हि खे थोरो कंट्राडिक्ट इन लाइ कंदसि त सहाफ़ियुनि खे बि रिहाइशी प्लाट ॾिना वञनि पिया, जजनि खे बि ॾिना वञनि पिया, रेवेन्यू एम्प्लॉइज़ खे बि ॾिना वञनि पिया, त यूनिवर्सिटीअ जी फैकल्टीअ जो बि इहो राइट आहे त उन्हनि खे रिहाइशी प्लाट ॾिना वञनि। उहो हिकिड़ो अलहदा मैटर आहे ऐं उहो लीगलाइज़ तरीक़े सां अलाट थियल आहे, जॾहिं त कब्ज़ा हिकिड़ो अलहदा मैटर आहे। उहो गैर कानूनी तौर ते इर्द गिर्द जेका कब्ज़ा माफ़िया आहे उहा करे रही आहे ऐं न न उन में जेको बिल्कुलु इंतिज़ामिया खे उनजो सुधार था अलॻि मैटर आहे, पर हा, इन ई exactly, त छो जो साॻी तव्हां सोसाइटीअ में investigation- हा जी जी साॻी सोसाइटीअ में मतिलबु हिकिड़ो त इहा आहे जेको मुलाज़िमनि जे लाइ सोसाइटी आहे, उन में बि जेके प्लाट आहिनि, जेके इतला मिलिया, जेके शयूं मिलियूं आहिनि, त उन में जेके ॿिया माण्हू आहिनि, मिसाल जे तौर ते को डिप्टी कमिश्नर उन वक़्त जो हुयो, को जेकॾहिं को SSP हुयो या कंहिं ॿी पोस्ट उहिदे ते हुयो, त उन्हनि खे बि हिते प्लाट ॾिना विया आहिनि इन मुलाज़िमनि वारी रिहाइशी स्कीम में। इहे 10 प्लाट जेके आहिनि नज़ीर मुग़ल साहब जे दौर में ॾिना विया हुया उन्हनि माण्हुनि खे, उन्हनि जे ख़िलाफ़ सिंडिकेट जे फ्लोर ते असां न सिर्फ़ु वोट ऑफ डिसेंट ॾिनो हुयो, पंहिंजो जेको आहे उनजे इन्हनि सां इख़्तिलाफ़ रखियो हुयो, पर उन वक़्तु चांसलर इशरत लिबास साहब ऐं इशरत लिबास साहब बींग चांसलर उहो इख्तियार रखे पियो त उहो इहे अलाटमेंट करे सघे। ऐं जेके हाणे जे चांसलर जेको असांजो CM आहे उनखे इख्तियार आहे त उहे इन क़िस्म जा जेके अहकामात आहिनि उन्हनि खे डिसमिस करे सघे थो। पर इहो हिन महिल यूनिवर्सिटीअ जे हथ में न आहे, इहो सॼो चांसलर जो डिसीशन हो ऐं चांसलर ई इन खे रिवर्स करे सघे थो। ऐं असां उन दौर में इन अमल जी मज़मत कई, मज़ाहमत कई ऐं अॼु बि तव्हां रिकॉर्ड खोले ॾिसंदव त उन रिकॉर्डनि में असांजो वोट ऑफ डिसेंट आहे त यूनिवर्सिटी जी ज़मीन माल गनीमत न आहे त तव्हां ईअं विराए छॾियो ऐं वाइस चांसलर खे ॾींदा वरितो ऐं कुझु अख़बार जे सहाफ़ियुनि खे ॾींदा वरितो। उन्हनि जे ख़िलाफ़ असां उन वक़्तु बि असांजो मौक़ुफ़ इहो, अॼु बि असांजो बिल्कुलु मौक़ुफ़ माले गनीमत ते सही हुयो। त हिन वक़्तु बि जेको जेके इतलाह मिलनि पिया त जेको मोटरवे जे पासे जेको नओं मोटरवे ठहे पियो उन पासे बि माले गनीमत सम्झी कुझु माण्हुनि खे, कुझु हुकूमती धुरियुनि खे ज़मीनूं ऐं प्लाट ॾिना वञनि था। ॾिसो, असां त पहिरें अॻे साल सभिनी माण्हुनि जे साम्हूं सॼी सहाफ़ी वठी असां पाण ॾेखारिया, असां उहे सनदूं बि ॾेखारियूं जेके उहे सनदूं ॾिनियूं वयूं हुयूं ऐं उहे सनदूं डिप्टी कमिश्नर, छो जो एंटी इंक्रोचमेंट जेका अदालत हूंदी आहे उनखे सरबराह डिप्टी कमिश्नर हूंदो आहे ऐं उन एडिशनल कमिश्नर खे उहे सनदूं वयूं, उते कमेटी ठही त उहा वेरीफाई कंदी त इहे सनदूं कूड़ियूं आहिनि या सचियूं आहिनि। पर हक़ीक़त त इहा आहे त जेका डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट आहे, डिस्ट्रिक्ट सूबाई इंतिज़ामिया आहे, सूबाई पुलिस आहे, उहे सभु जो सभु जेके कब्ज़ाखोर ग्रुप आहिनि उन्हनि खे सपोर्ट कनि था। ऐं जेको असां पाण ऑब्ज़र्व कयो त जेका एंटी इंक्रोचमेंट कोर्ट आहे जंहिंखे तहरुक में अचणु घुरिजे ऐं गॾु बीहणु घुरिजे, त उहे इन मामले में सिंध यूनिवर्सिटी जे ज़मीन जे मामले में उहे कोन पिया कनि। पर वॾे में वॾी ज़िम्मेवारी वरी बि मां डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट ते लागू कंदसि, न ई कब्ज़ाखोरनि खे ब्लेम कंदसि। वॾे में वॾी ज़िम्मेदारी यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जी आहे, छो त मेहराण यूनिवर्सिटीअ खे बि प्लाट आहे, इहा साॻी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट आहे, साॻियो ई कब्ज़ा माफ़िया उते बि आहे। लम्स यूनिवर्सिटीअ खे बि ज़मीन हुई, उहा साॻी कब्ज़ा माफ़िया उते बि हुई।
पर सिंध यूनिवर्सिटीअ खे जेका ज़मीन आहे आख़िर उहा एॾी सवली छो थी पए कब्ज़ा मां थिया थी, छो उन ज़मीन खे पिकट्स लॻाए ऐं सिक्योर नथो कयो वञे, छो बार्बिकेट वायर्स लॻाए उनखे सिक्योर नथो कयो वञे, छो उनखे तमामु वॾे पैमाने ते इन मामले खे खयों छो नथो वञे। बाक़ी हिकु अधु मामले ते हिकु अधु प्लॉट ते इंक्रोचमेंट खे अॻियां करे ऐं अगरि इंतिज़ामिया इहो ॾेखारण जी कोशिशि करे त हू इंक्रोचमेंट हटाइण जे हवाले सां संजीदगीअ सां क़दम खणी रहिया आहिनि, त मां इहो ई चवंदसि, चवंदा न दिल्ली दूरस अञा संजीदगी परे आहे, अञा इहा तमामु वॾा क़दम खणणु घुरिजनि ऐं यूनिवर्सिटी जे ज़मीन जे बचाव लाइ। ऐं असां इन हवाले सां जेका हुकूमती पार्टी आहे उन खां बि मुतालबो कयूं था ऐं जेको प्रो चांसलर आहे निसार खोड़ो साहिब उनजे मथां बि ज़िम्मेवारी आहे त इन मामले ते आला तहक़ीक़ाती जेका आहे कमेटी ठाही वञे चांसलर जे सतह ते ऐं प्रो चांसलर जे सतह ते, जेका इन मामले खे इन्वेस्टिगेट करे ऐं जेका सीनियर जजनि ते मुश्तमिल हुजे ऐं ब्यूरोक्रेट्स ते, त उहे ॾिसनि त कहिड़ी सिंध यूनिवर्सिटी जे ज़मीन ते कीअं रेवेन्यू में फार फुआर करे इंतिज़ामिया सतह ते, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जी सतह ते ऐं सियासी सतह ते यूनिवर्सिटी जी ज़मीन ते कब्ज़ागिरी कई पई वञे, उनखे रोकियो वञे। बिल्कुलु यूनिवर्सिटीअ जी ज़मीन ते कब्ज़ागिरी कई पई वञे, उनखे रोकियो वञे। वॾी महिरबानी तव्हांजी डॉक्टर इरफान अमला, असांखे तव्हां टाइम ॾिनो। सीनियर सहाफ़ी ऐं कराची प्रेस क्लब जो सदर इम्तियाज़ ख़ान फ़रहान बि असां सां गॾु आहे। फ़रहान साहब, जेका बुनियादी ज़िमेदारी कुझु बि चओ, का बि इंतिज़ामिया कंहिंजी मदद लाइ न ईंदी जेसि ताईं सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया पाण उन्हनि कब्ज़नि जे हवाले सां अॻिते नथी अचे, उहो कोशिशूं नथी वठे। हीउ सॼो मामिलो आहे मुख़्तलिफ़। इहो कीअं मुमकिन आहे त यूनिवर्सिटीअ जे अमलदारनि जी मिली भगत खां सवाइ इहा सॼी ज़मीन 6 एकड़ ज़मीन ते ईअं कब्ज़ा थी वञनि? बिस्मिल्लाह रहमान रहीम। बिल्कुलु पॉसिबल ई न आहे, 1% बि चांस न आहे त बिना उन्हनि जे मर्ज़ी खां सवाइ या उन्हनि जी सपोर्ट खां सवाइ ईअं थी सघे। अॻे कराची यूनिवर्सिटी सां बि ईअं ई थियो। कराची यूनिवर्सिटी जी बि जेका ज़मीनूं हुयूं उन्हनि ते बि कब्ज़ा थिया, उहे सभु एकड़ ज़मीनूं हिते बि कब्ज़ा थियूं। हाणे सिंध यूनिवर्सिटी जो मामिलो आहे, जीअं इरफान सॼी माना सूरत हाल ॿुधाई आहे, उनमें जेका बि आइज़ और नोज़ सभु ॿुधायो आहे त भई किथे किथे रेजिस्ट इन्हनि कयो आहे और किथे किथे रेजिस्टेंस करण खां पोइ बि का बि ॻाल्हि न थी आहे। त ॻाल्हि इहा आहे त कंहिंजी ज़िम्मेवारी आहे, केरु रोके सघे थो। पर उनमें इहा ई आहे त जीअं इरफाना सलाह ॾिनी त प्रो चांसलर जेको आहे उहो निसार खोड़ो साहिबु आहे, अॻे अॻोणो स्पीकर बि आहे, पीपल्स पार्टी सिंध जो सरवाण बि आहे, सिंध जो सदर बि आहे। बाक़ी हाणे जेका लेजिस्लेशन कई आहे सिंध गवर्नमेंट, सिंध असेंबली आई, हुन हवाले सां त ही आहे त सॼा इख़्तियार जेका आहिनि अॻे जेका गवर्नर वटि हुया हाणे आहिनि उन्हनि वटि, CM वटि आहिनि। त हिन करे हाणे हिननि जी ज़िम्मेवारी आहे, CM जी बि ज़िम्मेवारी आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां ज़ाहिद, त हाणे सूरत हाल जामशोरो डिस्ट्रिक्ट जेको आहे तमामु हिन मामले में मर्कज़ हाणे थी वियो आहे। अव्हांखे ख़बर हूंदी 100 एकड़ हाणे बि हिकु बिल्डर खे वरी अलाट कयो अथऊं ऐं हुन में बि प्रॉब्लम आई आहे। उते बि हाणे जामशोरी, मुंहिंजो हिकु ॿ बिल्डर दोस्त आहिनि, उन्हनि ॿुधायो त हाणे जामशोर जेको डिप्टी कमिश्नर जामशोर आहे हाणे त हू ज़बरदस्त थी वियो आहे। कराची वारे जेका डिप्टी कमिश्नर जा कामोर आहिनि उन्हनि जी एतिरी हैसियत न आहे। अॻे हाणे जामशोर में 1000 एकड़ न लख एकड़ ज़मीन आहे जेका अलाए केतिरे बिल्डर्स खे ॾिनी वियूं आहिनि। पर असां हुन ते पोइ बि ॻाल्हाईंदासीं, इन्वेस्टिगेट अव्हांजे प्रोग्राम में बि ॻाल्हाईंदासीं ऐं हुन ते असां मां पंहिंजे बि इदारे में बि असां इन्वेट कया आहिनि। पर ॻाल्हि सिंध यूनिवर्सिटी जी आहे, जेको ज़ाहिर आहे जीअं अरफाना चयो न हिकिड़ी ॻाल्हि त जेका ज़मीन आहे असां वटि, त असां हुन ते मेडिकल कॉलेज लाइ ऐं ॿिया इदारा ठाहे सघूं था। त असांजा जेका छोकिरा छोकिरियूं आहिनि जेका पढ़णु थी चाहियूं ऐं पढ़णु था चाहिनि, उन्हनि खे असां का सिख्या ॾेई सघूं ऐं एजुकेशन ॾेई सघूं। पर जॾहिं ही कब्ज़ागिरी कंदासीं ऐं हू सभु जेका अरबन रुपए जी ज़मीन आहे उहो ईअं ई विराईंदासीं त उन में सॼो नुक़सानु हूंदो सिंध जी एजुकेशन जो। ऐं जीअं मूं वटि डॉक्यूमेंट्स पिया आहिनि या इरफाना जीअं ॿुधायो सूरत हाल, त ई तमामु गिणती जोगी आहे। मां सम्झां थो त हाणे स्टेक होल्डर्स जेका आहिनि, पर हुन में जेकॾहिं शिकायत थी सघे थी अचे, पर इहा अव्हांजी मुंहिंजी बि ज़िम्मेवारी आहे। त पोइ जेकॾहिं इहा ॻाल्हि न रुकी, न हिन ते क़दम खयो वियो, त असां पोइ शागिर्द तंज़ीमुनि खे आवाज़ु बिल्कुलु उन्हनि खे इनवाइट कंदासीं, शागिर्द तंज़ीमुनि खे बि चवंदासीं त भाउ हिन में अचणु, हू बि स्टेक होल्डर्स आहिनि, हू बि मुस्तक़बिल हू जेका असांजा शागिर्द आहिनि उन्हनि जा नुमाइंदा आहिनि, उन्हनि खे बि घुरिजे
ते सिंध यूनिवर्सिटी में जेका ई सूरत हाल जीअं उहो माले गनीमत वारो इरफाना बि चयो त ईअं न हुजणु खपे। ऐं वाइस चांसलर साहिबु आहे, ज़ाहिर आहे हुनजी ज़िम्मेवारी आहे, रजिस्ट्रार आहे, हुनजी ज़िम्मेवारी आहे, पर हिन सां गॾोगॾु जीअं सिटिंग जज कयो ॿुधायो इरफाना मल्ला, इंशाअल्लाह जेकॾहिं थियो त असां हाई कोर्ट सां बि रिक्वेस्ट कंदासीं त भाउ हू सिटिंग जज जेको आहे उहो पंहिंजो पाण सो मोटो वठे हिन ते। त इहे तमामु बड़ा टेक्निकली वाइट कॉलर क्राइम आहे। बिल्कुलु इन जे हवाले सां जेके लाॻापियल इदारा आहिनि उन्हनि खे बि नोटिस वठणु घुरिजे। सिंध जा माण्हू बि इन जे हवाले सां ख़ामोश नथा रही सघनि। उन्हनि जो सिंध जे माण्हुनि जो हिकिड़ो इदारो आहे। असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो हलंदड़ आहे, पर वठंदो नंढो ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो हले पियो सिंध यूनिवर्सिटीअ जे ज़मीनुनि ते कब्ज़े जे हवाले सां। इम्तियाज़ ख़ान फारन साहब, तव्हां पाण बि ब्रेक खां पहिरीं सॼी सूरत हाल आहे उहा ॿुधाई। मतिलबु इहो केॾी असांखे खिल जोगी ॻाल्हि आहे त हिकिड़े तरफ़ कार्रवाई जे लाइ जेके मुख़्तलिफ़ अटाला वञनि था ऐं उहे कुझु प्लाट आहिनि उन्हनि खे मसमार था कनि, उन जी दीवारूं था ड्राइनि, पर उते ॿिए जेको 100 एकड़ ज़मीन हुजे उहा उन्हनि खे हुकूमती धुरियुनि खे ॾिनी वञे थी। 100 एकड़ ज़मीन ते तलाउ मच्छी जा ठहियल आहिनि, उहे को तलाउ केरु खणी कोन वेंदो, पर उन जे लाइ कार्रवाई करण लाइ तयारु कोन्हे। ऐं जेके ॿुधायो वञे थो त जेके यूनिवर्सिटी जे अमलदार जा जेके फ्रंट मैन आहिनि उन्हनि पीर बाजदी ॻोठा, तमाची ॻोठा, मरी ॻोठा उहे उन्हनि क़ाइमु करे छॾिया आहिनि, उते प्लाटिंग थिए पई थी। उहा सभु कुझु जेका आहे उहा इंतिज़ामिया जे नक जे हेठां थिए थी। बाक़ी सिर्फ़ु इहो दावा कई वञे थी, वावेला कई वञे थी कुझु माण्हुनि जे लाइ, ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु का कार्रवाई थिए थी। ज़ाहिर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, सॼे पाकिस्तान में न, सॼी दुनिया में रुॻो सिंध सूबो अहिड़ो आहे जिते ई ॻोठ आबादी स्कीम हले पई ऐं कच्ची आबादी अथॉरिटी क़ाइमु आहे। मुंहिंजी नॉलेज मुताबिक़ सॼे पाकिस्तान में, सॼी दुनिया में किथे बि न आहे। कच्ची आबादी अथॉरिटी क़ाइमु हुई, पर सभु जॻह ते ख़तमु थी वई आहे। पर हिते और इहा ई करप्शन जा गढ़ आहिनि। कराची जेकॾहिं ॾिसजो न, कराचीअ में केतिरा ई प्रोजेक्ट आहिनि, वॾा वॾा प्रोजेक्ट आहिनि इहे जिते फ्लैट ठहिया आहिनि। हुन में अधु खां वधीक ज़मीन जेका आहे ॻोठ आबादी आहे, बाक़ी जेका आहे हू कच्ची आबादी अथॉरिटी उहो कयो आहे। ईअं ई जीअं अवन नाला ॿुधाया, तमाची ॻोठ फलाणा फलाणा उधर ठाहे ऐं हुन ते सनदूं विराई हूंदी। ऐं हिन में ॿियो केस ई हलंदो त जेकॾहिं हिन ते असां ज़ोर भरियो, हिन ते का ऑपरेशन थियो त हुन ॻोठ खे माना के ॿिए हंधि ते जाइ ॾिनी वेंदी। ऐं इहा कारोबार हले पियो। ऐं इहे रुॻो सिंध में आहे, बाक़ी मुंहिंजे नॉलेज में न आहे हिते को ॻोठ आबादी स्कीम किथे हले थी या न, या कच्ची आबादी अथॉरिटी आहे। ऐं गुज़िरियल असैम्बलीअ में हिन जो जेको हुयो ही मोहम्मद ख़ान जोनी जो क़ाइमु कयो, ऐं हुन में इहा हुयो त 1985 ताईं जेतिरी कच्ची आबादियूं सॼे पाकिस्तान में ठहियल हुयूं त हुननि खे लीज़ ॾिनी वेंदी। पर हिते वाधारो कयो पियो वञे। हाणे ख़बर पई आहे त 96 ताईं अची वई आहे उहो जेको, त 96 ताईं जिते जिते बि कच्ची आबादी क़ाइमु थी हूंदी त हुननि खे मिलंदी, हुननि जो हिसो आहे। ऐं जीअं मच्छी जे तलाउ जी अवां ॻाल्हि कई, त मच्छी जो तलाउ अहिड़ो क्राइम, वाइट कलर क्राइम आहे। जीअं हिते सुप्रीम कोर्ट जो जेको चीफ जस्टिस आहे सो मोटो वरितो ऐं उहो ऑडर कयो। कंटोनमेंट जे इलाइक़े में हिकिड़ी दिल्ली कॉलोनी में बिल्डिंग अॼु बि मौजूदु आहे। हुते मां वियुसि, हुते असाइनमेंट ते असां कवर करण लाइ वियासीं। ते जेको बिल्डिंग ठाहिण वारो हुयो, जेको इंक्रोचर हुयो, बिल्डर हुयो, हू गॾु बीठो कंटोनमेंट जे हिकु हाई ऑफिशियल सां, अॼु बि मौजूदु आहे। त जीअं अवां चयो न पंहिंजे हिन ॻाल्हि में त कुझु प्लाटुनि मसमार करे या कुझु प्लाटुनि ख़िलाफ़ु एक्शन करे ॾेखारींदा आहिनि, कैमोफ्लेज कंदा आहिनि त असां कमु कयूं पिया ऐं जेका इंक्रोचर आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु एक्शन वरितो आहे। पर ई बसि ई मेकअप हूंदो आहे, ही फेस मेकअप हूंदो आहे, ऐं पोयां सभु ॻाल्हि थींदियूं आहिनि। मां दिल्ली कॉलोनी जी मिसाल ॾिनी आहे मूंखे, त उहो बिल्डिंग मौजूदु आहे। चीफ जस्टिस जी माना क्लियर ऑर्डर जी भॼकड़ी आहे। पर अहिड़े नमूने सां सिंध यूनिवर्सिटी जीअं मां ॿुधायो त इहे बि थी आहे। इरफाना बि इहा ॻाल्हि कई त कुझु प्लाटनि ख़िलाफ़ु एक्शन करे। सेवा जो अॻवान आहे जामशोरे मां गुलाम नबी भलाई साहब, उन सां ॻाल्हाईंदासीं। अस्सलाम वालेकुम भलाई साहब।
साईं वालेकुम अस्सलाम। भलाई साहब, छा सूरत हाल आहे इन सॼे मामले जी ऐं आख़िरकार इहो मामिलो रुकिजे छो कोन थो? सबबु छा आहे जो इहा जेका ज़मीनुनि ते कब्ज़नि वारा मामला आहिनि असांखे ॾींहों ॾींहुं वधंदा नज़र अचनि था, पर उन्हनि में का कंहिं क़िस्म जी का कमी न पई अचे? साईं, दरअसल इहा आहे त हर दौर में काफ़ी अरसे खां वठी सिंध यूनिवर्सिटी खे माली गनीमत सम्झी करे ॿिन्ही हथनि सां जेको आहे सो लुटियो वियो आहे ऐं अञा लुटिजे पई। ऐं हिते जेको ज़मीनुनि वारो जेको मामिलो आहे इहो बि काफ़ी सालनि खां वठी जेको बि हिते वाइस चांसलर अचे थो उहो जेको आहे सियासी जेके भोतारनि जेको आहे उन सियासी भोतारनि खे जेको आहे सो माना गिफ्ट तौरु जेको आहे ज़मीन ॾिनी वेंदियूं आहिनि। अञा ताईं उहो सिलसिलो जारी आहे ऐं हाणे त जेको आहे सो वरी ॿियो ट्रेंड विधो वियो आहे त जेके नंढा नंढा जेको आहे सो कब्ज़ा माफ़िया आहिनि उहे बि जेको माना ज़मीन ते जेको माना कब्ज़ा कनि पिया। तक़रीबन 11-12 हज़ार एकड़ जेका यूनिवर्सिटी ज़मीन आहे इहा तक़रीबन सॼी जेको माना कब्ज़नि जे हेठि अची वई आहे। सो हाणे इहे जेसीं ताईं जेको आहे आला अख़्तियारी जेके आहिनि उहे उनजो नोटिस नथी वठनि ऐं हिन यूनिवर्सिटी खे जेको आहे ओन न कंदियूं त तेसीं ताईं जेको आहे सो माना केरु कुझु नथो करे सघे। असां त पंहिंजे पूरे जे हिसाब सां हिन एसोसिएशन जे हिसाब सां 2012 में तमामु हिकिड़ी भरपूर जेको आहे सो तहरीक हलाई ऐं उन में तहरीक जे नतीजे में जेको आहे सो असांखे काफ़ी सारा मसइला त मिलिया, पर असां ते जेको तमामु वॾो दबाव प्रेशर ऐं वॾा जेको आहे सो दहशतगर्दी हिक केस बि दाख़िल कया। पर असां पंहिंजे हिन यूनिवर्सिटी खे पंहिंजी अमर सम्झी करे उनजी हिफ़ाज़त कईसीं। उनजी जेको आहे सो माना काफ़ी सारो जेको असांखे टार्चर ऐं जेको तकलीफ़ूं आयूं, पर हीउ सिलसिलो अञा रुकिजी न सघियो आहे जेसीं ताईं जेको आहे हीउ सियासी भोतारनि खे जेको गिफ्ट तौरु ही बंदि न थींदियूं ऐं जेकॾहिं सिंध हुकूमत जेको आहे सो माना नोटिस नथी वठे ऐं पाण जेके सेंसर न थींदी त हीउ जेको वाइस चांसलर ईंदो उहो जेको माना माली गनीमत सम्झी करे पंहिंजी जेको आहे सो माना सीट बचाइण लाइ वरी ॿियो टेन्यूर वठण लाइ त हीउ सिलसिलो सही तेसीं ताईं जारी रहंदो। बिल्कुलु भलाई साहब, तव्हांजी जिदोजहद रही आहे हिकिड़ी तारीख़ी जिदोजहद आहे ऐं कोशिश ई माण्हू करे सघे थो जंहिं फोरम ते वेठो आहे उन लाइ एहतिजाज करे। हिन वक़्तु जेको वाइस चांसलर साहिबु वेठो आहे थियो बुरफ़त साहिबु, उन लाइ चयो वियो त ॾाढो पढ़ियो लिखियो माण्हू आहे, ईंदो त का भलाई बि थींदी। हिकिड़ा त मामला ईअं जीअं जो तीअं हलनि था या अञा ख़राब बि थियनि था। छा ॿीहर इहो जेको सियासी जेको टेन्योर जेको इहो उहिदो आहे टेन्योर आहे जेको वाइस चांसलरशिप जो, उन जे करे कंप्रोमाइज़ जो शिकार आहे बुरफ़त साहिबु छा? साईं, ज़ाहिर आहे तव्हांखे ख़बर आहे त हाणे जेको आहे सो तक़रीबन साल ॾेढ पहिरियों जेको आहे हिन ई वाइस चांसलर खे जेको आहे सो एंटी करप्शन वारनि जेको आहे सो 73 करोड़ रुपए जी करप्शन साबित कई। बिल्कुलु सही था चओ। जांच करे ऐं पोइ सीएम ॾे जेको हुननि जेको इहो केस मूव कयो हो त वधीक जेको आहे सो आर्डर जारी थियण लाइ त हू वधीक ॿियो एक्शन खणनि। पर जीअं त असां इन शइ ते जेको आहे माना खुली नथा ॻाल्हाए सघूं जो असां हिकिड़ा नंढा मुलाज़िम आहियूं ऐं असां अॻु ॻाल्हायो आहे ऐं असां तमामु वॾो भोॻिया वधीक तमामु घणा जेको सीनियर माण्हू हुयो एंकर आहियो ऐं हिन जेको आहे पंहिंजी मीडिया सां तव्हांजो वास्तो आहे, तव्हां वधीक सम्झंदा हूंदो। त अहिड़े हिसाब सां हिनखे वॾी सपोर्ट आहे ऐं इन करप्शन खां पोइ जेको आहे सो हिनखे हटाइण लाइ कोशिशि कयूं। ही कोर्ट में वियो, स्टे वठी आयो ऐं पोइ उहो स्टे वेकेट थी वियो, पर उनजे बावजूदि बि वेठो आहे, करप्शन बि साबित थियो पर नथो हटाए वञे। हाणे जॾहिं हिनजो टेन्योर पूरो थिए पियो, बाक़ी 5-6 महीना अथसि, त वरी जेको आहे सो अञा बि हिनखे मज़ीद टेन्योर खपण लाइ हिन कोशिशि कई। जेका असांजी सिंध यूनिवर्सिटी जी जेका इंटरनेशनल हॉस्टल आहे लॻोलॻि उन पासे में ज़मीन आहे। वञी तव्हां जांच कयो, उते जेको माना काफ़ी जेका सियासी भोतारनि खे 100 एकड़ गिफ्ट तौरु ॾिना विया आहिनि ऐं हेॾा हीउ सिलसिलो कोन्हे। हिन वक़्तु जेको हाणे शुरू थियो आहे इहो चवंदा कोन त जेको आहे सो हाथी आॾनि ते ॾेखारण जा हिकिड़ा ई खाइण जा ॿिया। हीउ दरअसल जेको नंढा नंढा जेके मुलाज़िमनि ते जेको असांजे ते जेको इहे हमला करे ऐं ॿुधाइण त फलाणे कब्ज़ो कयो आहे, मुलाज़िम असांजो को बि कब्ज़ो हेठि न आहे, न को ज़मीन कब्ज़े हेठि मुलाज़िम जे आहे। उहे मुलाज़िम जेके ॿाहिरि परे रहनि था, उन्हनि वटि क्वार्टर न आहिनि, त उहो आरज़ी तो रहे था जेॾीमहिल यूनिवर्सिटी उथारी उथी था। पर इहो असलो हुन शइ खे लिकाइण लाइ इहो कन्वर्ट कयो वियो इन्हनि मामलनि में। भलाई साहब, तव्हां जेका ॻाल्हि कई, असां पंहिंजे इंट्रो में इहो ॿुधाई त यूसुफ ॻोठ जे भरिसां इहे 6 एकड़ ज़मीन गिफ्टूं करे ॾिनियूं वयूं आहिनि। कुझु तव्हांजी नॉलेज आहे त उहे कहिड़ा कहिड़ा माण्हू आहिनि जिन खे इहा गिफ्ट करे ॾिनी वई आहे? हिकिड़ा त माण्हू आहिनि जेके सियासी जामशोर जो भोतार आहे, उनजा फ्रंट मेन हुजनि, उन में मुख़्तलिफ़ नाला जेके आहिनि उहे साम्हूं बि अचनि पिया, पर हीउ जेको मामिलो आहे उन में कहिड़ा माण्हू मुलविस आहिनि? साईं, हाणे वधीक मां पहिरीं अर्ज़ु करे चुको आहियां त असां तमामु घणो भोॻियो आहे। नंढो हिकिड़ो मुलाज़िम आहियां ऐं मूं अॻु में जेको नाला क्लियर खणी चुका आहियां त असां
वरी चवंदासीं त जेको आहे तव्हां हिनखे थोरो बारीकी सां ॾिसो, तव्हां को पंहिंजो एंकर मोकिलियो त मां हुनखे माना उन जाइ वादा ते वठी हलंदुसि ऐं उन्हनि माण्हुनि जे ज़बानी तव्हांखे नाला वठाए ॾींदुसि। ही भला अरबाब समय खां बि वधीक ताक़तवर आहिनि छा? मतिलबु हिकिड़ो त अरबाब समूह असांखे नज़र आयो, चलो जेको माण्हू अरबाब समूह आहे हिते 200 जेको आहे एकड़नि ते जेको स्कीम ठही पई, जेको सिधी सिधियूं जेको तव्हां रोड वठी ईंदो न लम्स खां परियां, ही 200 स्कीम लॻी पई, इहे बि यूनिवर्सिटी ज़मीन पर इन्हनि खे पहिरीं डाराइजो, हिन जा मेन जेको अॻियां गेट हुआ डाराइजा, वरी इहो ठहिया अथनि, हुनखे केरु कोन थो रोके सघे। उन वक़्तु गैर कानूनी, हाणे शायदि वरी कानूनी तक़ाज़ाऊं पूरियूं थी वियूं हूंदियूं। साईं कानूनी तक़ाज़ो यूनिवर्सिटी जे करे असांजे मुलाज़िमनि खे जेकॾहिं ॿिए थी प्लाट पई त उन ते जेको आहे सो काफ़ी अहिड़ा जेको आहे अलाह करण वारा चवंदा त हीअ यूनिवर्सिटी जी जेको आहे सो तालीमी पर्पज़ लाइ आहे, मुलाज़िम नथी ॾिसी सघिजे ऐं उते जेकॾहिं कब्ज़ा लॻा पिया आहिनि, जेको माना सवे एकड़ कब्ज़ा लॻे माना उते जेको माना कंहिंखे ॾिसण में कोन थी अचे हीअ तालीम पर्पज़ लाइ। भलाई साहिबु असां सवाल डॉक्टर इरफान मला साहिबा खां कयोसीं त छो त जेको डायरेक्टर आहे, हेड आहे डिपार्टमेंट जो रफ़ीक ब्रोई साहिबु, बुनियादी ज़िमेदारी उनजी ठहे थी, छो त सॼो हू हिकिड़े शोबे खे हेठि थो करे। इरफान मला साहिबु अचो त न मां कंहिंजो नालो न खणंदुसि, मजमूई हिकिड़ो माण्हू उन में मुलविस आहिनि, पर तव्हां छा था सम्झो त इन सॼी सूरत हाल में बिरोही साहिब जो छा किरदारु आहे? छा वाक़ई हू नेकनीयती सां कोशिशि करे पियो त इहे कब्ज़ा ख़तमु थियनि, या जेके इल्ज़ाम लॻनि था उहे दुरुस्त आहिनि त हीअ कब्ज़ा माफ़िया सां का मिली भगत आहे? साईं हाणे इहे शयूं लिकल आहिनि कोन। हाणे असां वटि हिकु जेका यूनिवर्सिटी ज़मीन आहे जिते यूनिवर्सिटी जा सॼी डिपार्टमेंट जेको आहे रेज़िडेंस इम्प्लॉइज आहे, इहे सभु जितां पाणी पीअंदा आहिनि न, उते वाटर सप्लाई ठहियल आहे, उते टोटल उहा सॼी ज़मीन आहे। उते दीन मोहम्मद चांदियोको आहे जेको पहिरीं दालसीअ खपाईंदो, जूस खपाईंदो, हाणे हू वॾो जेको माना हिकिड़ो ठेकेदार ऐं जेको माना गैंग माफ़िया आहे, जेका कब्ज़ा माफ़िया आहे, इहा सॼी यूनिवर्सिटी ज़मीन आहे। इहो पाण ई थो चए पियो त हीअ तव्हां रफ़ीक जे तव्हां जेका ॻाल्हि कई, रफ़ीक बिरोही डायरेक्टर जेको न आहे स्टेट, उहो मैनेजर स्टेट आहे, डायरेक्टर स्टेट आहे मोहम्मद उस्मान मंगी, जेको कॉन्ट्रेक्ट आहे सालनि खां लॻो पियो आहे। ठीकु आहे, त हाणे असुल शइ उहो रेवेन्यू इनमां आहे, पंहिंजो मुख़्तियार कदम आहे जो रिटायर थी वियो हिते पोइ लॻो आहे, उन वटि वॾो जेको आहे इहो उन लाइ बि जेको इन ख़िलाफ़ु चयो त बाबा उहो बि मुलविस आहे, उन बि ज़मीनूं खपाइनि, पूरा जेको जाली काग़ज़ ठाहे न विया हुनखे। त अहिड़े हिसाब सां रफ़ीक बिरोही बि चवंदासीं त थी सघे त मिलियो हुजे, या त तव्हांखे बि ॼाण ख़बर हूंदी हींअर जेको माना सभु हर को माण्हू चवे थो हुन लाइ। ठीकु आहे, पर हाणे हू उन जेको आहे सो स्टेट जो हिकिड़ो हिसो आहे, वाइस चांसलर जी हिकु टीम आहे, त जॾहिं चवंदा आहिनि त सरबराह जेको सो माना जेकॾहिं करप्ट हूंदो त पोइ हेठि मशीनरी छा कंदी हूंदी, उहो तव्हां पाण सम्झी सघो था। साईं वॾी महिरबानी भलाई साहिबु, तव्हां असांखे बिल्कुलु जेको साफ़ ऐं शफ़ाफ़ तरीक़े सां जेके मामला आहिनि उन्हनि बाबति ॿुधायो, ऐं असांजी इहा बि तवक़ो हूंदी त ईंदड़ वक़्त में बि तव्हां असांखे आगाह कंदा रहंदो। वॾी महिरबानी तव्हांजी। फ़रहान साहिबु, हीअ सॼी मामला उते जेके मुलाज़िम एहतिजाज कनि था, जिदोजहद कनि था, स्ट्रगल कनि था, सॼा मामला उन्हनि पाण ॿुधाया। मतिलबु त बुरफ़त साहिबु पंहिंजी वाइस चांसलरशिप ॿीहर वठण जे लाइ बि कुझु बि करे सघे थो। हिकु ॻाल्हि इहा आहे त जाइते जीअं भलाई साहिबु 3-4 भेरा इहा ॻाल्हि कई त असां नंढड़ा मुलाज़िम आहियूं, असां नंढड़ा मुलाज़िम आहियूं। मां भलाई साहिब खे चवणु थो चाहियां त भलाई साहिबु अमां नंढड़ा माण्हू न आहियो या नंढड़ा मुलाज़िम न आहियो, वॾा माण्हू आहियो, बहादुर आहियो, जॾहिं था ॻाल्हायो। वरना ते एतिरा वॾा माण्हू आहिनि उहे नाला न वठंदा आहिनि कंहिंजा, न ते सूरत हाल खे ॿुधाईंदा आहिनि। अवां वॾा माण्हू आहियो, इहा जात पिया कयो, ऐं सूरत हाल इहा ई आहे, जेको अव्हां जे वस में आहे। असां चवंदा आहियूं न त वाक़ा करणु मूं बसि, त हाणे हीअ वाक़े खां अॻु जी ॻाल्हि आहे। हाणे अव्हां एक्शन बि करायो, ऐं जीअं अव्हां इहा उस्मान साहिब जे हवाले सां ॿुधायो थो, रफ़ीक बिरोही न, हाणे उस्मान आई नओं नालो बि साम्हूं आयो, त हाणे उस्मान जी बि ज़िमेवारी आहे, उस्मान मंगीअ जी बि। ते अव्हां जेका सूरत हाल ॿुधाई आहे बिल्कुलु गिणती जोगी न आहे, हीअ त हुनखां बि अॻिते आहे। ऐं ॻाल्हि जेकॾहिं आहे त वाइस चांसलर साहिबु, मां मुंहिंजो दोस्त आहे बुरफ़त साहिबु, मुंहिंजो दोस्त आहे, संगती आहे, पढ़ियल लिखियल आहे, ऐं जेका मुंहिंजी नॉलेज आहे हुन में क्रिमिनोलॉजी में वाहिद माण्हू आहे सॼे पाकिस्तान में, सिंध में घटि में घटि सिंध में त आहे वाहिद माण्हू आहे। ऐं हिते हिननि जी 1000 एकड़ ज़मीन हिते कराची में हिननि जी आहे, जेका अव्हां वेंदव हुते दस्तगीर ॾांहुं वेंदव, या उहो जेको मुक्का चौक चइबो आहे उनजे भर में शमीम नगर जिते ठहियलु आहे, उहो सभु हिननि जी अजदाद जी ज़मीन आहे। पर हाणे इहा सूरत हाल जेका अचे पई, त मां त पाण गुज़ारिश कंदुमि बुरफ़त साहिब सां पंहिंजी पोज़ीशन क्लियर कनि, ते जेकॾहिं इहा सूरत हाल न आहे त उन्हनि खे ईंदड़ लाइ वाइस चांसलरशिप न वठणु घुरिजे। छो जो जीअं हूंदो त प्रेशर में रहंदो, असांजो दोस्त आहे
उते मुर्तज़ा बि वेठो आहे, उहो बि असांजो दोस्त आहे, सभु कुझु ते उन्हनि खे पाण ई प्रेशर खे बुरफ़त साहब गुरफत साहब खे तॾहिं चयो पियो वञे ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि जी राय हुई त जॾहिं एंटी करप्शन जी जांच मुकमल थी, इल्ज़ाम थिया या एंटी करप्शन साबित कई, इस्टेब्लिश ॻाल्हि कई, त उन वक़्तु बि गुरफत साहब खे इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे या सभु मामला जेके आहिनि जांच साफ़ ऐं शफ़ाफ़ करण जे लाइ। पर बहरहाल उहा हुनजी मर्ज़ी आहे। इम्तियाज़ ख़ान फ़ारन साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। असांजे प्रोग्राम जो टाइम ख़तमु थियो आहे। नाज़रीन, सिंध यूनिवर्सिटीअ जी ज़मीन जे हवाले सां वरी बि अॼु असांजो इहो प्रोग्राम हो। मुख़्तलिफ़ जेके इतला अचनि पिया, मुख़्तलिफ़ शयूं जेके पाण कुझु शयूं असां तव्हांजे अॻियां रखियूंसीं, कुझु भलाई साहब मामला जेके आहिनि उहे तमामु घणा बहितर अंदाज़ में रखिया ऐं उहे ॿुधायो त कहिड़ा कहिड़ा माण्हू इन में मुलविस आहिनि ऐं सिंध यूनिवर्सिटीअ जी इंतिज़ामिया जी मिली भगत सां सॼो कमु थिए पियो थो। ऐं असां उमेदु था कयूं त शायदि जेके सिंध जा हुक्मरान आहिनि उहे इन मामले ते नोटिस वठनि, सिंध जो इदारो जेको आहे उनखे बचाइण जे लाइ कोशिशि कई वञे ऐं अॻिते अचणु घुरिजे। जेकॾहिं ईअं न थियो त पोइ वरी ख़ुदा न ख़ास्ता हिकु इंच बि ज़मीन जेका आहे उहा सिंध यूनिवर्सिटीअ वटि पाण वटि न रहे। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान ज़ाहिद खोकर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।